अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक आहियो? SPSC तरफ़ां जेके सिंधी लेक्चरर जे इंटरव्यू में सुवाल पुछिया वञनि था, उहे असां सुवाल पढ़ी रहिया हुआसीं। उन सिलसिले में अॼु जेको असां पढ़ंदासीं उहो इंटरव्यू नंबर 7 आहे। इहो इंटरव्यू कंडक्ट कयो वियो आहे 29 तारीख़ 6 महीनो 2024 ते। अच्छा, इहो नोट कजो त हिन में मां सिर्फ़ु सुवाल थो पढ़ां जेके सुवाल उन इंटरव्यू में पुछिया विया आहिनि। बाक़ी हिकिड़ो अलॻि सां मुंहिंजे वीडियोज़ जो सिलसिलो आहे जंहिंमें हर हिकु सुवाल जा जवाब बि मां उन में डिस्कस करे रहियो आहियां। त उहो हीउ जेको इंटरव्यू आहे उहो उन सिलसिले में बि तव्हांखे यूट्यूब चैनल ते मिली वेंदो जवाबनि समेत। हिन में सिर्फ़ु मां तव्हांखे सुवाल ॿुधाईंदुसि त कहिड़ा कहिड़ा सुवाल हिन इंटरव्यू में पुछिया विया। शुरू करण खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि तव्हांखे त मुंहिंजो यूट्यूब चैनल हीउ जेको आहे उनखे सब्सक्राइब करे छॾींदा अगरि सब्सक्राइब नाहे कयो त। अच्छा, शुरू था कयूं। सवाल पुछियो वियो उन कैंडिडेट खां त बाख ऐं पिरह कहिड़नि वक़्तनि खे चइबो आहे। ॿियो नंबर सवाल कयो वियो त शाम खे ॿियो छा चइबो आहे। टे नंबर ते उन खां पुछा कई हुई त मग़रिब खां पोइ जेका आसमान में ॻाढ़ाण थींदी आहे उनखे छा चइबो आहे। उन खां पोइ चौथे नंबर ते उन खां कैंडिडेट खां पुछा कई वई सुर कापाइती जा के बि ॿ बैत ॿुधायो। शाह लतीफ़ जी शाइरीअ जो सुर कापाइती उन जा ॿ बैत ॿुधाइण लाइ पुछा कई वई। पंजे नंबर ते पुछा कई वई जलावतन किताब कंहिंजो लिखियलु आहे। 6 नंबर खां ते जेको हिन खां पुछा कयो वियो त वेरियूं किताब कंहिंजो लिखियलु आहे। 7 सवाल कयो वियो मखदूम मोहम्मद ज़मान लंवारीअ वारे जे कलाम जो नालो ॿुधायो, यानी कि उन जी शाइरी जो जेको किताबु आहे कलाम आहे उन जो नालो छा आहे, उन जे लाइ पुछा कई वई। 8 नंबर ते सवाल कयो वियो सींगार ऐं ॾहस में कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो फ़र्क़ु ॿुधायो। 9 नंबर ते सवाल कयो वियो त कलड़नि जे दौर जूं सिन्फ़ूं ॿुधायो, यानी कलड़नि जे दौर में जेके जेके नयूं सिन्फ़ूं आयूं उहे तव्हां ॿुधायो। सवाल नंबर 10 पुछियो वियो त मदह जो मौजूदु केरु आहे। सवाल नंबर 11 पुछा कयो वियो त सभ खां अवल कंहिं काफ़ी जेका आहे काफ़ी सभ खां अवल कंहिं वटि मिले थी। त हीअ हुया उन इंटरव्यू जा सुवाल जेके मूंखे सोशल मीडिया ते रिसीव थिया। जीअं लिखियलु हुया उन्हनि खे मां उन ई अंदाज़ में तव्हांजे साम्हूं पेश कयो। उमेदु आहे त तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ऐं हीअ मां इन करे करे रहियो आहियां त जीअं ईंदड़ वक़्त में हीअ सुवाल असां वटि महफ़ूज़ हुजनि। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।